तेरहनि जी वॾी असीम कृपा आहे, छो त सूफ़ी मञींदा आहिनि सभु तेरा ई आहे, सभु तेरा ई आहे, त इहो तेरो लाल साईं असांजी लॼ उन वक़्तु 1069 साल 1069 ईयर्स पहिरियों लाल साईं लॼ रखी असांजी दरिया मां अवतार वठी करे आया, असांजी पैज रखी। अॼु ॾींहं ताईं असां मुंहिंजा शुकराना मल्हाईंदा आहियूं जोत कढी करे, छो त लाल सेखारियो जल ऐं ज्योति। केतिरी बि वॾी पूजा हुजे, केतिरो बि वॾो हवन छो न हुजे, ओम श्री गणेश आय नमः थींदो आहे त पहिरियों महाराज स्वामी चवंदो आहे जल जी लोटी खणी आ बाबा, पहिरियों मुंहिंजे लाल खां सवाइ उहा बि पूजा अधूरी आहे। एॾी वॾी असीम कृपा आहे। जल ऐं ज्योति, काई बि वॾी पूजा हुजे पहिरियों जल जो छंडो लॻंदो, पोइ चवंदा बाबा हाणे जोत जॻायो, दीप प्रज्वलन कयो, उते बि मुंहिंजो लाल अची वियो। जोत झूलण जॾहिं तुंहिंजी ॾिसां थो, लाट लालण जॾहिं तुंहिंजी ॾिसां थो। ज्योति जो लाल प्रचार कयो, लाल सेखारियो बाबा जल जी पूजा कयो, छो त पति उतां थी ज्योतिअ जी पूजा छो त लाल चयो प्रकाश कयो त तव्हांजी बि ज़िंदगी में प्रकाश थींदो। असांजी ज़िंदगी में जेके प्रकाश आहिनि त सभु लाल जी रहमत जे करे आहे। त अॼु ॾींहं ताईं हुनजा शुकराना इन करे मल्हाईंदा आहियूं। वरी जेकी असांजी तव्हां ॿुधायो त असांजा बुज़ुर्ग, मां ॾिसंदो आहे त बिल्कुलु जवाननि खे त लाल जी रहमत ॿुधाइणी आहे, किथे किथे असांजा बुज़ुर्ग बि मुंझंदा आहिनि अची, जॾहिं असां सवाल कंदा आहियूं त बाबा लाल साईं जो जनमु किथे थियो, अची वेंदो असांजी नसरपुर लाल साईं चवंदा आहियूं सिंधी आहियूं। शायदि हुन वक़्तु लाल साईं अवतार न वठी अचनि हा न त अॼु असां फ़ख़ुर सां कहलायूं ना वेही करे बाबा मां सिंधी आहियां, प्राउड टू बी सिंधी। बहुत लोग लिखते हैं प्राउड टू बी सिंधी, प्राउड टू बी सिंधी। अरे उस वक्त लाल साईं जन्म लेके नहीं आते थे तो आज हम हक से नहीं कहते थे कि हम प्राउड है सिंधी होने। ये छोटी छोटी परेशानी असांजे मथां जेकी असांजी कम्यूनिटी मथां अची वई आहे। नंढो दुख अचे थो इंसान खे, हली था वञनि, चलो कम विथ मी लेट्स डू प्रेयर, हे हो तूं शलाई पलाटा। छा आहे इहो? असांजो कर्म ग़लति आहे पर असां ॾोह ॾियूं था पंहिंजे धर्म ते। वॾी ॻाल्हि आहे ॾाढी। असां पंहिंजो कर्म ग़लति था कयूं, दुख था अचनि, ॾोह ॾियूं था धर्म ते। असां सिंधी आहियूं, सिंधी थी करे लाल साईं जे क़दमनि में वञूं। लाल साईं असांखे सभु अधिकार ॾिना आहिनि, पर धर्म मटाइण जो लाल साईं अधिकार, जेको पंहिंजे धर्म जो न थियो त उहो ॿिए कंहिंजो छा थींदो। मां त एतिरे क़दुरु खोले अखर चवंदुमि, हे लाल जी रहमत असांजे मथां। सिंधी आहियूं, सुञाणूं, पंहिंजनि कर्मनि खे ठाहियूं, पंहिंजे धर्मनि खे कोसियूं न। असां पंहिंजनि कर्मनि जे करे पंहिंजे धर्म खे था कोसियूं। हीअ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। त मेरो लॻे असांजे विश्वास में आहे, तव्हां हुननि जे मथां सची दिलि सां रखी त ॾिसो। मां हरदमि चवंदो आहियां बॉस इज़ ऑलवेज़ राइट। लाल साईं कॾहिं ग़लति न थी सघंदो। असां में ग़लतियूं आहिनि, असां पंहिंजो पाण खे ठाहियूं, वेसाव रखी करे अचूं त साईं फ़क़ीरनि जे दर ते। एॾा आला दर आहिनि असां सिंधियुनि में, अलाए कहिड़ा कहिड़ा वॾा पीर फ़क़ीर, साईं सतरामदास, बाबा वसणगोड, बाबा पारूशाह जहिड़ा पीर फ़क़ीर थी गुज़रिया आहिनि, स्वामी शांति प्रकाश। एॾी आलाऊं दरबार आहिनि, कंहिंजे न कंहिंजे लाड़े लॻी वञूं। छो असां पंहिंजनि सचनि संतनि खे छॾे करे ॿियो कहिड़े कुंड में? असांजे हिंदू धर्म में ॿुधाईंदा आहिनि 33 करोड़ देवी देवताऊं आहिनि। असांखे अञा हिकु ॿियो बि खपे। 33 करोड़ देवी देवताऊं हिननि जे लाड़े लॻी वञूं, किथां न किथां असांखे दुआऊं पक मिलंदियूं। छो ॿिए जे लाड़े लॻिजे? मां ॿुधायो 40 ॾींहंनि जी जॾहिं उपासना थी, असांजे प्यारे भाउ ॿुधायो त 40 ॾींहं पहिरियों 40 ॾींहं लाल जी उपासना थी, लाल जल मां प्रगट थी आहे। उहो विश्वास हुयो त बाबा असांखे विश्वास आहे, असां छॾींदासीं न। अॼु बि चालीहो साहिबु लॻंदो आहे, दरबार जो चालीहो हुजे, लाल साईं जो चालीहो हुजे, तव्हां रखी त ॾिसो न मथां पंज मासूं त मशहूरु आहिनि साईं जो। अलाए किथां किथां प्यारा आहिनि, 18 साल पिनी करे साईं हमारे नसीब में संतान नहीं है, अरे उसको राज़ी करो। कंहिंजो कंहिंजो त ईअं थींदो आहे 1 मास में कमु थी वेंदो आहे, कंहिंजो 5 में बि न थींदो आहे। छो? छो त हिते फ़क़ीरनि जे दर में अचूं त रूह खणी करे अचूं। हिते शरीर जी हाज़िरी न हूंदी आहे, हिते हूंदी आहे दिलि जी हाज़िरी, हिते हूंदी आहे रूह जी हाज़िरी। रूह जी हाज़िरी लॻी वई न, तव्हांजो कदम बि अंदरि आयो त तव्हांखे फ़ोन ज़रूरु ईंदी, बाबा तुंहिंजो कमु थी वियो आहे। इहो विश्वास आहे। विश्वास में ई संतनि भंग मां हिकिड़ा ठाहिया, विश्वास में ई 3 ॾींहं जा ॿुॾल ॿार तरिया। अॼु ताईं असांजो विश्वास आहे जेको असांखे संभाले वेठो आहे हिते। विश्वास में वॾी ताक़त आहे त पंहिंजे इष्ट जे मथां अटूट विश्वास रखूं। मां चयो उहो कॾहिं असां लाइ ग़लति न करे सघंदो आहे। असांजो कर्म ग़लति हूंदो आहे त उहो खेल हूंदो आहे। असां गुरू धारण बि इन करे कंदा आहियूं त बाबा असां मेरा आहियूं, असां मंदा आहियूं, असां ॾोहारी आहियूं। सचा सतगुरु जॾहिं कर्मनि जो हिसाबु थींदो आहे त अची करे अॻियां बीरनि ऐं छॾियो बाबा हे मुंहिंजो बानो आहे। अहिड़ा अहिड़ा संत, बहुत प्यारी बात मुझे याद आ रही है, इंसान फंसता तो अपने कर्मों से पर बचता अपने मुर्शिद के कर्मों से। असांजे मुर्शिदनि जा असांजे मथां कर्म आहिनि जो असां बची वेठा आहियूं, बसि उन्हनि जे लाड़े लॻी वञूं, कहिड़े न कहिड़े बहाने आयो लाल झूलेलाल जा नारा हणूं। मां ॾिसंदो आहियां अॼु बुज़ुर्गनि खां वधीक असांजे नंढनि ॿारनि में, अॼु नंढा ॿार दरबार वठी करे ईंदा आहिनि, चलो बाबा मूंखे झूलेलाल साईं यादि थो करे। नंढा ॿार वञी करे झूले ते लाल साईं झूलाईंदा आहिनि। कि कल्ह प्यारे जे घर में त ॿुधाए पियो, साईं नंढो ॿार आहे मुंहिंजो 6 साल जो, निंड मां उथारे करे चवंदो बाबा उठो, मेरे को झूलेलाल साईं यादि कर रहे हैं, मेरे को चालीहा पे लेके चलो, मेरे को साईं की याद आ रही है, मेरे को दरबार में लेके चलो। त इहो प्यार आहे, इहो विश्वास आहे हुननि जो।